सिंध जी सियाहत ऐं सकाफ़त खाते पारां तारीख़ी किंजर ढंढ ते ॿ ॾिहाड़नि वारो किंजर मेलो लॻायो वियो, जंहिंमें सिंधी सकाफ़त हुनुर भर्त, अजरक लुंगी, सिंधी टोपियुनि रेलियुनि, सिंधी वेस वॻनि, सिंधी अदब जी किताबनि, ठिकर ऐं काशी ऐं थावनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, जिन ते सॼो ॾींहुं माण्हुनि जी रश नज़र आई। मेले में कराची, हैदराबाद समेत ॿियनि शहरनि सां गॾु ठटे जे माण्हुनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई। ख़ासि तौर ते शागिर्दनि शागिर्दान, सियासी समाजी धुरनि ऐं किंजर जे मक़ामी रवासनि समेत भरपासे जा माण्हू वॾे अंग में पहुता। मेले जे पहिरीं ऐं ॿी राति ते महफ़िल मूसीक़ी जी रिथल तक़रीबुनि में सिंध जे भलोड़ फनकारनि अहमद मुग़ल, दिबा सहर, खुशबू लगारी, रेशमा परवीन, फरज़ाना बहार, कशफ गुल, निज़ाकत फ़कीर ऐं सदाकत अली, रज़ा अलण, कादिर बख्श, मिठू असगर खुश समेत ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते सकाफ़त खाते जे MD एजाज़ शेख ऐं किंजर ढंढ जे इंचार्ज मख़दूम गुलज़ार चयो त कोरोना वायरस सबबि असां मुकमल SOP सां मेलो लॻायो आहे। मेले सां असांजे कल्चर ऐं सियाहत खे हथी मिलंदी ऐं माण्हुनि जी शिरकत मां साबित थियो आहे त कल्चर सां माण्हुनि जो घणो चाह आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।